गौसपुर में सिंध ऐं पंजाब जे दरगाहनि जे गादी नशीननि जी तंज़ीम नेशनल मशाइख़ काउंसिल पाकिस्तान तरफ़ां जीलानी हाउस गौसपुर में शान औलिया अल्लाह सेमिनार पीर सैयद बशीर अहमद शाह जीलानी जी मेज़बानी में मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सिंध ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि खां केतिरनि गादी नशीननि ऐं मज़हबी अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते ख़िताब कंदे पाकिस्तान मशाइख़ काउंसिल जे सदर ख्वाजा कुतुबुद्दीन फ़रीदी, जनरल सेक्रेटरी पीर अज़हर हुसैन जीलानी, सैयद आमिर हुसैन गीलानी, पीर ख्वाजा रावल मुइन, पीर सैयद बशीर अहमद शाह जीलानी, हाफ़िज़ नसरुल्लाह चने समेत केतिरनि ई अॻुवाननि ॻाल्हाईंदे चयो त मज़लूम कश्मीरियुनि ऐं फ़लस्तीनी भाइरनि सां ज़ुल्म ऐं बर्बत ख़तमु कई वञे। असां मज़लूम कश्मीरियुनि ऐं फ़लस्तीनी भाइरनि जे हक़नि जे लाइ जाननि जो नज़रानो बि ॾींदासीं। उन्हनि चयो त सिंध में तालीम जी खोट ऐं वॾेर के निज़ाम सबबु कबीलाई जहिड़ा थियनि पिया, जंहिंमें बेगुनाह इंसान जायूं ज़ाया थियनि थियूं, जंहिं लाइ सिंध में रहंदड़ ॿाहिराड़ी जे माण्हुनि खे तालीम ऐं शऊर जी आगाही ॾियणी पवंदी। उन्हनि चयो त इसराइल हिकु आलमी दहशतगर्द आहे जेको बैतुल मुक़द्दस ते हमिलो करे खुलेआम मज़लूम फ़लस्तीन जो खून वहाए रहियो आहे, पर अफ़सोस जो अक़वाम मुतहिदा उन जो नोटिस नथी वठे, जेका सरासर बेअख्याई आहे। हिकु सवाल जे जवाब में तक़रीब जे मेज़बान सैयद बशीर अहमद शाह जीलानी चयो त ताज़ो दुरानी महर जे कचे वारे इलाइक़े में मारिजी वियल 9 बेगुनाह चादर बिरादरी जे माण्हुनि जे अल्लाह सिंध जे वॾे वज़ीर सां ॻाल्हायो आहे, जंहिं यकीन ॾियारियो आहे त वाक़ई मुल्क जवाबदारनि खे केफ़रे किरदार ताईं पहुचाए वारसनि खे इंसाफ़ ॾियारियो वेंदो। ऐं उन इहो बि ख़दशो ॾेखारींदे चयो त मुतासिर चादर बिरादरी खे इंसाफ़ न मिलियो त इलाइक़े में वॾी खूनारेज़ी थियण जो इम्कान आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।